औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदी के सो ॿुधाई ख़्याल रखो जान दिमाग खोले कन खोले। हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां गॾु हिकिड़ो यहूदी सफ़र ते निकितो। यहूदी ॿ मानियूं साण खयूं हुयूं ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रुगो हिकु मानी साण हुई। अवल यहूदी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चयो त सुबुह जो गॾिजी मानी खाईंदासीं, पोइ जॾहिं हलंदे ऐं हाल अहवाल कंदे यहूदीअ ॿुधायो त वटि 2 मानियूं आहिनि। ऐं जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम बाबति मालूम थियुसि त उन वटि रुगो हिकु मानी आहे, तॾहिं यहूदीअ जी दिलि में बेमानी पैदा थी त आउं 2 मानियुनि वारो हिकु मानीअ वारे सां मानी गॾु कीअं खावां। जॾहिं त गॾिजी मानी खाइण लाइ चयो बि पाण हुयाईं। पोइ त सॼी वाट उन बाबति सोचींदो पिए हलियो। जॾहिं राति थी ऐं 2 ॼणा सुता, तॾहिं यहूदीअ छा कयो जो मथां चादर विझी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां लिकाए पंहिंजी हिकु मानी खाइण लॻो। हिन जा चॿका ॿुधी हिकु ॿ दफ़ो हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुछियुसि त दोस्त छा थो खाईं। यहूदीअ चयो त कुझु बि न, ठला पियो थो चप चोए। ईअं कंदे सॼी मानी खाई हुई। तॾहिं वञी दिलि में करार आयुसि। होॾां हज़रत ईसा अलैहिस्सलाम सम्झी वियो त यहूदी मूं खां लिकाए मानी खाई रहियो आहे। सुबुह जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदीअ खे चयो त मानी आण त खाऊं। हाणे यहूदीअ हिकु मानी खोले आॾो रखी ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि हिकु मानी खोले रखी। उते हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदीअ खां पुछियो त काल तो चयो त पिए त मूं वटि 2 मानियूं आहिनि ऐं हींअर हिकिड़ी आंदी अथई, ॿी मानी काॾां वई। यहूदीअ चयो त मूं वटि हुई हिकु मानी, ॿी मानी कान हुई। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खणी माठ कई, पोइ मानी खाई 2 ॼणा अॻिते हलंदा वञनि त वाट ते हिकिड़ो बकरार ॾिठऊं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयसि अदा बकरार छेलो विकिणींदे। बकरार चयो साईं तूं भलारो महिमान आहीं, आउं छेलो मुफ़्त में ई ॾींदुसि। बकरार खां छेलो वठी उठाऊं, गोश्त पचाए तैयार कयूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदीअ खे चयो त गोश्त खाई ढ्रव कर, पर को बि हॾो न भञिजांइ। उन खां पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम छेले जे खल में हॾा विझी मथां लठ हणी फरमायो अल्लाह जे हुकुम सां उथी पव। छेलो जेरो थी उथियो ऐं बेकाट करे बकरार जे बकरियुनि सां गॾु वञी बीठो। पोइ सफ़र जे साथीअ यहूदीअ खे फरमायाईं त तोखे उन अल्लाह जो कसम जंहिं जी कुदरत सां ई छेलो ज़िंदा थियो ॿुधाए त तो वटि अॻ में मानियूं घणियूं हुयूं। यहूदी कसम खणी वियो त मूं वटि हुई हिकु मानी। हाणे 2 ॼणा सफ़र में शुरू थिया। हलंदा वञनि त वाट ते ढगियूं चाढ़ींदड़ गऊं वारो मिली वियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन खां हिकु गाबो वठी कुई पचाए तैयार कयो। पोइ यहूदीअ खे फरमायाईं त गोश्त खाई ढ्रव कर, पर हॾनि खे न भञिजांइ। जॾहिं खाधो खाई ढ्रव कयाऊं, तॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम गाबे जी खल में उन जा हॾा विझी मथां लठ हणी फरमाया अल्लाह जे हुकुम सां उथी पव। पोइ गाबो उथियो ऐं रंभ कयाईं
वो गाबो गऊं वारा खे मोटाए ॾिनो। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदीअ खां पुछियो त कसम अथई उन अल्लाह जो जंहिंजी कुदरत सां गाबो ज़िंदा थियो, सच ॿुधाए त तो वटि अॻ में मानियूं घणियूं हुयूं। यहूदी कसम खणी चयो त मूं वटि हुई हिक मानी। उन पुछा सबबि यहूदीअ खे कुझु मुठियां लॻी ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां रुसी धार थी सफ़र करण लॻो। तां त हिक ॻोठ में अची टिकियो। दिलि में सोचियईं त हज़रत ईसा अलैहिस्सलाम लठणी बीमारनि खे तंदुरुस्त ऐं मोलनि खे ज़िंदा करे थो, आउं बि छो न ईअं करियां। पोइ त हिक लठ ख़रीद करे आयो ॻोठाणनि में मशवरो कयाईं त आउं बीमारनि खे अल्लाह जे हुकुम सां शफ़ायाब चाक चङो भलो करे सघां थो ऐं मर्दनि खे ज़िंदा करे सघां थो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां सफ़र जो साथी बणिजी साणस गॾु रहियो आहियां, सो सभु कुझु सिखी वियो आहियां। हिन नादान सम्झो त मुर्दे खे लठणी छॾियां त उहो पाण ई उथी पवंदो। इत्तफ़ाक़ सां उन ॻोठ जो चङो मुड़ुसु सख़्तु बीमार हो। माण्हू परेशान हुआ। ॻोठाणनि जो ॿुधो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो क़ाबिल शागिर्द हिते अची पहुतो आहे, सो ॾाढा ख़ुशि थिया। यहूदीअ खे दुआ लाइ मरीज़ वटि वठी विया। चङे मुड़ुस जी बि का फिटी हुई, सो यहूदी अचण सां मरीज़ खे ज़ोर सां लठे हणी चाक चङो भलो थी पओ। मरीज़ वीचारो अॻ में ई ॻरी हदा थी चुको, सो यहूदीअ जी लठ सां मरी पियो। यहूदी वरी बि चई रहियो हो त मुड़ुसु मरी वियो, पर फ़िकुर कोन्हे, जहिड़ो करे थो वठांसि। सो उन मोल माण्हूअ खे लठे बि हणे पियो ऐं चवे पियो अल्लाह जे हुकुम सां उथी पओ। यहूदीअ जे चवण सां मुर्दो किथे थो थिए। पोइ त ॻोठाणनि यहूदीअ खे खणी ॿधो, चवनि था त हिन असांजो मुड़ुसु मारियो आहे, सो क़िसास में हिन खे फांसी चाढ़ींदासीं। इत्तफ़ाक़ सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे यहूदीअ जी ख़बर, सो तकिड़ो उन ॻोठ में पहुतो, दुआ घुरियईं ऐं अल्लाह जे हुकुम सां चङे मुड़ुस खे ज़िंदा कयईं, चाक चङो भलो करे यहूदीअ खे आज़ाद करायईं। यहूदी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा थोरा मञिया ऐं वरी बि साणस गॾु सफ़र करण हलियो। हिन दफ़े हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदीअ खां पुछियो त तोखे कसम आहे उन अल्लाह जो जंहिं छेले जी गाबे ऐं चङे मुड़ुस खे ज़िंदा कयो ऐं जंहिं रब रहम करे तोखे फांसीअ खां बचायो, ॿुधाए त तो वटि मानियूं केतिरियूं हुयूं। उते बि यहूदी कूड़ ॻाल्हाए वियो, कसम खणी वियो ऐं मूं वटि रुगो हिक मानी हुई, ॿी मानी मूं वटि कान हुई। हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदी सफ़र कंदे अॻिते हलिया। कुझु पंधु कयाऊं त रस्ते में 3 पकियूं सिरूं ॾिठाऊं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरी त अल्लाह जे हुकुम सां 3 सिरूं सोन जूं थी पई। हाणे हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदीअ खे फरमायो त हिननि 3 सिरुनि मां हिक मुंहिंजी, ॿी तुंहिंजी ऐं 3 सिर उन जी जंहिं 3 मानी खाधी हुई। उते वञी यहूदी बासियो, चयईं त उहा मानी राति जो लिकाए मूं खाधी हुई। हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदीअ खां बासराए 3 सोनियूं सिरूं यहूदीअ खे ॾेई छॾियूं। चयईं त आउं सोननि सिरुनि खे काॾे कंदुसि, भली तूं वञी सुखियो सताबो थी। ईअं चई हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिन खां जुदा थी वियो। यहूदी अञा सोन जे सिरुनि वटि अकेलो वेठो ई हो त मथां ॿ ॼणा वटसि अची पहुता। उन्हनि जो सोननि सिरुनि खे ॾिठो त इरादो कयाऊं त यहूदीअ खे क़त्ल करे 3 सोनूं सिरूं पाण खणूं। हिननि जी सुस फुस खे यहूदी परखे वियो। पोइ अटकल करे चयाऊं त यार तव्हां 2 ॼणा ऐं आउं हिकु ॼणो, कुल थियासीं 3 ऐं सिरूं बि 3 आहिनि, सो विराए हिक करे था खणूं। हाणे
हाणे टिन ॼणनि मां हिकिड़े चयो त सोन जूं सिरूं त भलियूं पर बुख अची पासा वरिता आहिनि। हिकिड़ो ॼणो बाज़ार मां खाधो ख़रीद करे अचे त खाई पी ड्रव करियूं नेठि टिनी ॼणनि मां हिकिड़ो खाधो वठण बाज़ार रवानो थी वियो। उन जे अंदर में बेईमानी सो सॼी वाट सोचींदो पिए वियो त ॿिनि साथियुनि खे कीअं ख़तमु करियां। जीअं आऊं अकेलो टई सिरूं खणा पोइ मुंहिंजो 7 पीढ़ियूं थियूं खाइनि ऐं ऐश कनि। उहो सोचे खाधे में ज़हर मिलाए वापसि मोटियो। दिलि में चवे पियो त आउं खाधो न खाईंदुसि, हू ॿई ॼणा खाईंदा त मरंदा, पोइ सभु सिरूं मूंखे फॿंदियूं। होॾां पोइते रहियल ॿिनि ॼणनि वरी बि पाण में सलाह कई त हमरा खाधो वठी अचे त उनखे क़त्ल करे तूं ऐं मां सिरूं पाण में विराए खणूं था। उहा सलाह पकी करे हमरा जे इंतज़ार में रहिया। घड़ीअ खां पोइ उहो साथी खाधो खणी मोटियो। हाणे हिननि ॿिनि ॼणनि मंसूबे मुताबिक़ मथसि हमिलो करे क़त्ल करे छॾियो। पोइ वेठा खाधो खाइण उन वक़्तु चवनि पिया त जो बूथ ॾिस जेको सोन जी सिर थो वठे। हाणे वठे सिर त ख़बर पवे। खाधो खाई जॾहिं बस कयाऊं तॾहिं आस्ते आस्ते ज़हर असर ॾेखारणु शुरू कयो। नतीजो उहो निकितो। पोइ त हिननि ॿिन्हिनि हमरा फतकी साह ॾिनो। मुड़ुस टई मरी विया। सोन जूं सिरूं उते ई पयूं रहियूं। उहो आहे हिर्स जो नतीजो। अदा इहो किसो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो। हाणे वधीक ॿियो किसो सुभाणे इंशाअल्लाह।